नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अवां खे असां लाड़काणे मां अहम ख़बर ॾींदा हलूं त लाड़काणे ज़िले जी सियासी समाजी शख़्सियत रईस बहाल ख़ान मक्सी जो सौट अहमद नवाज़ मक्सी हिन फ़ानी दुनिया मां लॾाणो करे वियो आहे, जंहिंजो तॾो जेको आहे त बेंस कॉलोनी में जेको आहे सो विछायो वियो आहे। रईस बहाल ख़ान मक्सी सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवाननि जमील अहमद सुमरो, शाहरुख़ सियालो, शफ़ीक अहमद चांडियो ऐं लाड़काणे ज़िले जी अहम शख़्सियत रईस अली गुल ख़ान लोर ऐं लाड़काणे ज़िले जे तमामु जेको आहे सियासी समाजी शख़्सियतनि जेको आहे त रईस बहाल ख़ान मक्सी सां ॾुख जो इज़हार कयो आहे। नाज़रीन वधीक सां डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ जी रिपोर्ट की।